पिशा में दानिश स्कूल वटि सहता ऐं पठान बिरादरी विच में चौपाएमाल फसल में दाख़िल थियण वारे मामले तां क़ुन रिज़ी झेड़ो थी पियो, जंहिं दौरान ॿिन्ही धुरियुनि पारां लठियुनि ऐं कुहाड़ियुनि जो आज़ादानो इस्तेमालु कयो वियो, जंहिं जे नतीजे में 11 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थियण जा इत्तला मिलिया आहिनि। इन ई हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे सज्जाद मेमण। जी सज्जाद, वधीक तफ़सील खां अॻु कजो, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल, भिक्षा में दानिश स्कूल वटि सहता बिरादरी ऐं पठान बिरादरी विच में चौपाएमाल फसल में दाख़िल थियण वारे मामले तां खून रेज़ी झेड़ो थी पए, जंहिं दौरान ॿिन्ही धुरियुनि पारां लठियूं ऐं कुहाड़ियुनि जो आज़ादानो इस्तेमालु कयो वियो, जंहिं जे नतीजे में 11 खां वधीक जेके माण्हू ज़ख़्मी थियण जा इतला मिलिया आहिनि। झेड़े में ज़ख़्मी थींदड़ सूमर ख़ान, अब्दुल जब्बार, रोशन, आता हुसैन, ग़ुलाम हैदर ऐं सज्जाद, ज़मीर, मुज़म्मल सहित ॿिया शामिल। इतला मिलण बैदि मुक़ामी माण्हू वाक़िए वारनि पहुची विया, जॾहिं त ज़ख़्मी खे तुरत रूरल हेल्थ सेंटर भिटशा मुंतक़िल कयो। डॉक्टरनि मूजिबि कुझु ज़ख़्मी जी हालत ॻणिती जोगी हुजण सबबि खेनि हैदराबाद लम्स इस्पताल में मुंतक़िल कयो वियो आहे। होॾां इलाइक़े में छिकताण वारी सूरत हाल बरक़रार रही, जॾहिं त शहरनि पुलिस ते झेड़े रोकण में नाकामी जो इल्ज़ाम पिणु हयो आहे। पुलिस मूजिबि वाक़िए बाबति वधीक जांच जारी आहे। ज़िमेवारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। जी महिरबानी तफ़सील खां आगाही ॾियण लाइ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।